गीता शास्त्र जे इन चौथे एपिसोड में अवां सभिनी जो हार्दिक अभिनंदन आहे, स्वागत आहे। गीता शास्त्र जे इन चौथे एपिसोड जी शुरुआत था कयूं गीता शास्त्र जे पहिरें अध्याय जे पहिरें श्लोक सां। ऐं पहिरियों श्लोक हिन नमूने सां आहे। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। गीता शास्त्र जो पहिरियों श्लोक, पहिरियों अध्याय, हिकु मात्र श्लोक जेको धृतराष्ट्र चयो आहे। धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र पुछे थो, धृतराष्ट्र चवे थो। कंहिंखां थो पुछे? संजय खां। छा थो पुछे कि हे संजय, धर्म क्षेत्र जी जेका कुरुक्षेत्र आहे उन युद्ध भूमिअ में युद्ध जी इच्छा सां कठा थियल मुंहिंजे पुटनि ऐं पांडवनि जे विच में छा हले पियो। सुवाल इहो थो अचे कि धृतराष्ट्र संजय खां छो थो पुछे। इन जो कारण आहे कि ऋषि वेदव्यास संजय खे दिव्य दृष्टि ॾिनी हुई ऐं इन दिव्य दृष्टिअ जे करे ई संजय हस्तिनापुर मां वेठे वेठे युद्ध भूमिअ में छा हले पियो उहो ईअं जो ईअं धृतराष्ट्र खे ॿुधाए सघे पियो। हाणे सुवाल मन में अचे थो कि इहा दिव्य दृष्टि त धृतराष्ट्र खे बि ॾेई सघे हा, पोइ ऋषि वेदव्यास इहा दिव्य दृष्टि संजय खे छो ॾिनई? ॻाल्हि त बराबरि आहे, पर इन जो कारण आहे कि ऋषि वेदव्यास पहिरियां ई धृतराष्ट्र वटि विया ऐं धृतराष्ट्र खे चयईं कि हिन युद्ध भूमिअ में जेका कुरुक्षेत्र आहे उते क्षत्रियनि जो भीषण नरसंहार थींदो ऐं इहो अवश्य ई थींदो, इनखे केरु नथो टारे सघे। जे अगरि तूं हस्तिनापुर मां ई वेठे वेठे कुरुक्षेत्र जी भूमिअ में छा हले पियो तूं ॾिसणु चाहीं त मां तोखे दिव्य दृष्टि ॾेई थो सघां। इन ते धृतराष्ट्र चयईं त छो जे मां सॼो जनम बिना अखियुनि जे कढियो आहे, बिना रोशनीअ जे कढियो आहे, त हाणे वञी करे मां पंहिंजे कुल जो नरसंहार पंहिंजी अखियुनि सां नथो ॾिसणु चाहियां। ऐं हाल ज़रूरु ॿुधणु थो चाहियां। ॻाल्हि सही बि आहे, केरु बि पंहिंजे कुल जो नरसंहार ॾिसण लाइ दिव्य दृष्टि थोरी न चाहींदो। त इहो ॿुधी करे ऋषि वेदव्यास चयईं त संजय, छो जे तुंहिंजो मंत्री आहे त मां इहा दिव्य दृष्टि संजय खे थो ॾियांसि। संजय तोखे हितां हस्तिनापुर मां ई वेठे वेठे युद्ध भूमिअ में छा हले पियो, उते सैनिक छा था ॻाल्हाइनि, छा उन्हनि जे मन में पियो हले, छा उहे कनि पिया, उहो ईअं जो ईअं ई तोखे ॿुधाए सघंदो ऐं ॾिसी बि सघंदो। इन में किथे बि फेरबदल न थी सघंदी। ऐं इन जो इहो ई कारण हो कि ऋषि वेदव्यास इहा दिव्य दृष्टि धृतराष्ट्र खे न ॾेई करे संजय खे ॾिनी हुई। हिते हिकु सवाल ॿियो बि मन में ईंदो आहे त जेका हीअ दिव्य दृष्टि ऋषि वेदव्यास संजय खे ॾिनी हुई, छा इन जी तुलना पाण अॼुकल्ह जेके स्पोर्ट्स में कमेंट्री था कनि उन सां करे था सघूं? त इन जो जवाबु इहो आहे कि सम्झाइण जी दृष्टिअ सां पाण ख़ाली हिकु मिसाल ॾेई करे चई था सघूं, लेकिन इन जेका ऋषि वेदव्यास दिव्य दृष्टि संजय खे ॾिनी हुई उन में ऐं अॼुकल्ह जी जेका कमेंट्री कनि था उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पहिरीं ॻाल्हि त जेका संजय हाल ॿुधायईं पिए उहो युद्ध जे 10 ॾींहं खां पोइ हुन हाल ॿुधाइणु शुरू कयो हुअईं। इहो अखियुनि ॾिठो हाल न हो, हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, जेका संजय खे दिव्य दृष्टि ॾिनी हुई ऋषि वेदव्यास, उन में हुनखे चयो हुअईंसि कि उते युद्ध भूमिअ में छा हले पियो उहो हू ॾिसी सघंदो, ॿुधी सघंदो
ऐं हुननि जे सैनिकनि जे मन में या कंहिंजे बि मन में छा हले पियो उहो बि ॿुधी सघंदो। त इहा ॻाल्हि कमेंट्री जे मथां लागू नथी थी सघे कि केरु मन जी ॻाल्हि बि ॿुधी सघे। ऐं टी ॻाल्हि इहा जेका दिव्य दृष्टि हुई इहा 24 कलाक कमु कंदी हुई, मतिलबु युद्ध भूमीअ में ॾींहं में ई न, राति में बि छा पियो हले उहो ॾिसी सघंदो, ॿुधी सघंदो। ऐं चौथी ॻाल्हि कि इहे जेका संजय हाल ॿुधाए थो त हू ईअं जो ईअं ई ॻाल्हि रखी सघंदो, उन में किथे बि फेरबदल न करे सघंदो, पंहिंजे मन सां कुझु न चई सघंदो। जबकि कमेंटेटर आहे उहो थोरी घणी फेरबदल करे थो सघे या उन में कंहिंजी थोरी वॾाई करे थो सघे, थोरी घटिताई करे थो सघे, लेकिन हिन में इहा हिनखे कान हुअसि कि भई पंहिंजे मन सां हू कुझु चई सघे। हू ईअं जो ईअं ई हाल हू चई सघंदो, हुन में कोई फेरबदल करण जी काई गुंजाइश न हुई। त पाण चई था सघूं आख़िर में कि भई अॼु जी कमेंट्रीअ सां पाण तुलना ख़ाली हिकु सम्झाणी ॾियण जे हिसाब सां करे था सघूं, लेकिन संजय जी दिव्य दृष्टिअ में ऐं कमेंट्रीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हाणे हिकिड़ो अहम सवाल जेको हमेशह ई उथंदो ई आहे, जेको बि गीता केरु पढ़ंदो आहे, जेको बि गीता शास्त्र केरु पढ़ंदो ई आहे, त उनजे मन में हिकु सवाल ईंदो ई आहे कि भई धृतराष्ट्र पहिरें श्लोक में इहो छो थो चए कि भई कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र आहे। त भई धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र, त ईअं धर्म क्षेत्र छाजे लाइ थो चए, ख़ाली कुरुक्षेत्र बि चए या तॾहिं बि कमु हली वञे या त पोइ कुरुक्षेत्र खे वरी धर्म क्षेत्र चवणु उन जो कारण छा आहे। त इन जो कारण हाणे ॾिसो, चवण वारे त चई वरितो, हुन कहिड़े ख़्याल सां चयो आहे उहो त पाण एग्ज़ैक्टली पाण बि नथा चई सघूं, पर हा पंहिंजो पाण हिकु अंदाज़ो लॻाए था सघूं ऐं थोरो उन ते पाण एनालिसिस करे था सघूं, विश्लेषण करे था सघूं। त थी सघे थो भई ही कारणनि मां को कारण हुजे मता, इन जे करे हुन कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो आहे। त पहिरियों कारण इहो ईंदो आहे कि छो जे कुरुक्षेत्र में इंद्र ब्रह्मा ऐं अग्नि इत्यादि देवताउनि पंहिंजा पंहिंजा यज्ञ कया हुआ ऐं चवंदा आहिनि कि हिते कुरुअ बि तपस्या कई हुई, त हिते जेको बि केरु मरंदो त उनखे भई उत्तम गति प्राप्त थींदी, उनजो कल्याण थींदो। त थी सघे थो हिन कुरुक्षेत्र में छो जो युद्ध हले पियो त उते जेके बि मरे त उन्हनि जो भई उनखे उत्तम गति प्राप्त थींदी, त इन जे करे बि उन कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो हुजईं। ऐं ॿियो कारण इहो बि थी थो सघे त छो जे हिते कुरुक्षेत्र में साक्षात भगवान श्री कृष्ण उपस्थित हुआ, विष्णु भगवान जा अवतार पाण अची उपस्थित थिया हुआ, त हिते इहो जिते भगवान जी उपस्थिति हुजे त उहो धर्म क्षेत्र ई थी थो सघे, कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र थी थो सघे, उते अधर्म त थी नथो सघे। त थी सघे थो इन जे करे बि धृतराष्ट्र कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो हुजईं। ऐं टी ॻाल्हि, छो जे हिते श्री कृष्ण भगवान उपस्थित हुआ त हिते अन्याय थियण जो त को कमु हो ई कान, त इन जे लाइ बि ऐं छो जे कृष्ण भॻवान खे आदर भाव जेको हुअसि हुनजे मन में, उहो आदर भाव ॾियण लाइ बि हुन थी सघे थो कृष्ण कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो हुजईं। ऐं टियों कारण जेको ईंदो आहे दिमाग़ में उहो आहे कि छो जे पाण जी वैदिक संस्कृति अहिड़ी ई आहे कि पाण जेको बि कमु कंदा आहियूं उन में धर्म खे अॻियां रखी करे ई को कमु कंदा आहियूं, त भले युद्ध ई छो न हुजे उन में बि धर्म खे अॻियां रखी करे ई कमु करिणो आहे। त इन जे लाइ जेको बि छो जे गतिअ खे प्राप्त थिए त भई उहो उत्तम गतिअ खे प्राप्त थिए ऐं उनजो उद्धार थी वञे, इन जे लाइ कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो वियो आहे। आख़िरी कारण जेको दिलि में ईंदो आहे उहो सभिनी खां वधीक सही बि लॻंदो आहे ऐं व्यावहारिक बि लॻंदो आहे, उहो आहे कि छो जे हाणे संजय अची करे 10 ॾींहं समाचार ॾिनो हुई धृतराष्ट्र खे कि हाणे भीष्म पितामह किरी पिया आहिनि ऐं जेसिताईं भीष्म पितामह बीठा हुआ तेसिताईं जीतण जी, युद्ध खे जीतण जी हिकु उन्हनि खे आशा हुई, पर हाणे उन्हनि जी आशा उहा थोरी घटियल नज़र आई ऐं धृतराष्ट्र इन ते रोअण बि वेही रहिया हुआ। ऐं जॾहिं पितामह भीष्म हिते किरी था पवनि ऐं साथ में साथ वरी वेदर्षि वेदव्यास जेके ऋषि वेदव्यास हुआ उन्हनि बि हिकिड़ी भविष्यवाणी कई हुई कि हिन में जेके क्षत्रिय आहिनि उन्हनि जो भीषण नव संहार थींदो, त उहा बि हिकिड़ी भविष्यवाणी बि
उन्हनि जे दिमाग़ में हुई, साथ में वरी भीष्म पितामह किरी पिया, त हुननि खे हिकिड़ो दिलि में हिकु सूर फुके नी पियो कि भई हा मां पंहिंजे भाइटियुनि सां गॾु कुझु न कुझु त ग़लति कयो ई आहे, अन्याय त कयो ई आहे, त हाणे अची करे उन जो फ़ैसिलो थियण जो वक़्तु बि अची वियो आहे। त इन जे लाइ हुननि आख़िरकार हाराइजी करे इहो चयो हुजे कि भई हेॾा कुरुक्षेत्र धर्म खेत्र आहे, छो जो हाणे त हिते फ़ैसिलो थी करे ई रहंदो, हाणे त वक़्तु अची ई चुको आहे, भीष्म पितामह किरी पियो आहे ऐं साथ में वेदर्षि पंहिंजे वेदव्यास बि ऋषि वेदव्यास बि इहा भविष्यवाणी करे ई चुका आहिनि कि हिते क्षत्रियनि जो महानरसंहार थींदो। त थी सघे थो के चवंदा आहिनि न करे इंसान खे आख़िर जेको दिलि में हूंदो आहे उहो कॾहिं न कॾहिं ज़ुबान ते अची ई वेंदो आहे, त उन्हनि जो बि हिकिड़ो दिलि में सूर हुअनि कि भई हा मां अन्याय त कयो ई आहे, त थी सघे थो इन जे लाइ उन्हनि कुरुक्षेत्र खे धर्म खेत्र चयो हुजे। तव्हांखे छा थो लॻे, कहिड़ो कारण सही थो थी सघे, तव्हां उहो कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखी ॿुधाईंदा। पहिरियों श्लोक आहे धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। त इन में पाण धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे जो अर्थ पाण ॾिसी वरितोसीं। हाणे अचे थो समवेता, उन खां पोइ अचे थो युयुत्सवः। त समवेता जो मतिलबु थींदो आहे कि इकट्ठा थियणु, ऐं युयुत्सव मतिलबु युद्ध जी इच्छा रखण वारा। त हाणे जेके युद्ध जी इच्छा रखण वारा आहिनि उहे इकट्ठा थिया आहिनि। त हाणे युद्ध जी इच्छा रखण जो मतिलबु छा? युद्ध जी इच्छा रखण जो मतिलबु जेके युद्ध जी तयारी करे आया आहिनि, ॿई पक्ष जेके चाहे कौरव हुजनि चाहे पांडव हुजनि, उहे ॿई युद्ध जी तयारीअ सां ई आया आहिनि, पंहिंजा शस्त्र अस्त्र खणी करे ऐं पंहिंजे मानसिक रूप सां बि पंहिंजी पूरी तयारी करे, ऐं जेका बि उन्हनि खे तयारी करणी आहे उहे पूरी तयारीअ सां ई आया आहिनि, युद्ध क्षेत्र में इकट्ठा थिया आहिनि। ऐं छो जे पाण हिते शुरूआत में ई ॾिठो कि दुर्योधन आदि खे केतिरो बि सम्झायनि कि भई तूं युद्ध न कर, आख़िर में श्री कृष्ण भॻवान बि वञनि था ऐं चवनि था 5 गांव ख़ाली ॾेई छॾ त युद्ध टलिजी थो सघे, पर हू न मञियो हो। त मतिलबु हुनजी युद्ध करण जी इच्छा हुई, युद्ध करण जी इच्छा मतिलबु इहो ई कि भई युद्ध करण जी हाणे तयारीअ सां ई हिते अची करे कुरुक्षेत्र में पहुता आहिनि। ऐं ॿिए तरफ़ पांडवनि खे ॾिसूं त पांडवनि बि सम्झो उन्हनि खां पंहिंजो हक़ु घुरियो ऐं हक़ु न मिलियनि, त हिते कुंतीअ बि आज्ञा ॾिननि पंहिंजे पुटनि खे कि तव्हां हाणे भले युद्ध करे था सघो। त हाणे ॿई पक्ष युद्ध जी तयारीअ सां ई अची करे मैदान में इकट्ठा थिया हुआ। पहिरियों श्लोक धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव, इहा इन जी पहिरीं लाइन आहे, इन जी व्याख्या हिते पूरी थी थिए। हाणे ॿी लाइन शुरू थी थिए कि मामकः पांडवाश्चैव। त मामकः मतिलबु मुंहिंजा पुट, ऐं पांडवश्चैव मतिलबु पांडवनि जे पुट ऐं पांडवनि जे पुटनि। त हाणे इन में इहो बि चयो वेंदो आहे कि धृतराष्ट्र हिते भई मुंहिंजा पुट ऐं पांडवनि जा पुट चयो आहे, इन जी जॻह ते हू चई सघे हा कि भई ॿिन्हिनि जे विच में छा पियो हले, या ईअं बि चई सघे हा कि ॿारनि जे विच में छा पियो हले, पर हिन हिते मुंहिंजा पुट ऐं हिन पांडवनि जा पुट चई करे हिकु तेरी मेरी भावना ॾेखारी आहे, ॿारनि खे जुदा जुदा करे छॾियो अथई या भई अलॻि अलॻि करे छॾियो अथई। त उनजे मन में जेका ॿियाईअ जी भावना आहे उहा हिन मुंहिंजा पुट ऐं पांडवनि जा पुट चई करे हिन में साम्हूं थी अचे। त इहा त हिकु ॻाल्हि आहे ई आहे, पर ॿी ॻाल्हि इहा बि आहे कि छो जे पाण खे ख़बर आहे कि महाभारत श्री वेदव्यास लिखी आहे, ऐं हीअ जेका श्रीमद् भगवत गीता आहे उहा श्री कृष्ण भॻवान जी साक्षात वाणी आहे। हाणे हिन में श्री अर्जुन खे निमित्त ठाहे करे इहा गीता चई वई आहे। त इहो कारण बि थी थो सघे कि धृतराष्ट्र जेको चयो आहे कि मामकः पांडवाश्चैव, यानी कि मुंहिंजा पुट ऐं पांडवनि जे पुट जे विच में छा पियो हले। त इहो थी सघे थो भई जेको पाठक आहे, जेको पढ़ण वारो आहे, उन खे ख़बर पवेसि कि भई हिन तरफ़ केरु आहे ऐं हुन तरफ़ केरु आहे, हिन तरफ़ भई मुंहिंजा पुट आहिनि ऐं ॿिए तरफ़ पांडवनि जा पुट आहिनि। त इहो स्पेसिफाई करण लाइ थी सघे थो इहो लिखियो हुजई कि भई मुंहिंजा पुट ऐं पांडवनि जे पुट जे विच में छा पियो हले, ताकी भई रीडर खे, पाठक खे ख़बर पइजी सघे कि ॿिन्हिनि ॿ पक्ष में केरु केरु आहे, हिकु तरफ़ आहे धृतराष्ट्र जा पुट आहिनि ऐं ॿिए तरफ़ पांडव आहिनि। त इहो बि हिकिड़ो कारण थी थो सघे। बाक़ी वधीक त ॾिसो पाण पढ़ूं था ऐं लिखण वारे लिखियो आहे उहो जीअं पाण जे दिलि खे लॻे त उहो ई ठीकु आहे। तव्हांखे छा थो लॻे कि भई धृतराष्ट्र जे मन में का ॿियाईअ जी भावना सां हुन ईअं चयो आहे कि मुंहिंजे पुटनि ऐं पांडवनि जे पुट में छा पियो हले, या हुन ईअं भई स्पेसिफाई करण लाइ
भई चयो आहे कि भई मुंहिंजा पुट हिन तरफ़ ऐं ॿिए तरफ़ पांडवनि जे विच में छा पियो हले। कमेंट बॉक्स में लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे श्लोक में अॻियां था हलूं। मामकः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय, यानी कि हाणे छा छा कयो अथनि या छा छा थियो आहे, युद्ध में छा हली रहियो आहे, हाणे बि छा पियो हले, इहो मूंखे ॿुधाए संजय। त हिन में ॾिसो धृतराष्ट्र जीअं पाण खे ख़बर आहे कि संजय 10 ॾींहं अची करे ऐं धृतराष्ट्र खे समाचार थो ॾिए त भई पितामह भीष्म युद्ध में किरी पिया आहिनि ऐं हुनखे बि पहले ई पंहिंजे सूरत खुखंसी पिया कि भई मां अन्याय त कयो ई आहे। त हुनजे मन में बि हिकु हुटकुट जी भावना त हुई तॾहिं हू थोरो हिसायल बि हो ऐं हुन पाण खे इहो बि ख़बर आहे कि हू भीष्म पितामह जो समाचार जॾहिं ॿुधे थो तॾहिं धृतराष्ट्र रोअण लॻी थो वञे। उहो कंहिंखे बि ॾुख थींदो पंहिंजे पितामह जो समाचार ईअं केरु ॿुधे त इहो त इंसानी भावना आहे कि हुनखे रोअण अची थो वञे ऐं कंहिंखे बि रोअण ईंदो ई। त हुन वरी पंहिंजा जेके सूर खुखियल आहिनि ऐं इहा भविष्यवाणी बि हुन ॿुधी रखी आहे कि भई हिते भीषण नरसंहार थींदो, पंहिंजा सूर अंदरि खुखनि ई पिया, वरी समाचार मथां अची वियो त हुनजे मन में हिकु हुटकुट जी भावना जागी ऐं हुन संजय खां पुछियईं कि छा हाल हले पियो हुते, छा थियो आहे हेसि ताईं ऐं अॻियां भई हींअर बि छा पियो थिए, हाणे मूंखे तूं विस्तार रूप सां हिकु हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो वञ। हाणे अचूं था हिन श्लोक सां पाण एतिरो जेको बि ॿुधीसीं, जेका बि व्याख्या ॿुधीसीं, त असांखे हिन मां कहिड़ी सिख्या थी मिले, कहिड़ी सिख्या पाण हिन सां खणी था सघूं। त हिकु ॻाल्हि त इहा आहे कि जेका धृतराष्ट्र कई आहे कि मामकः पांडवाश्चैव, जेका पंहिंजे ॿारनि खे ऐं पंहिंजे भाउ जे ॿारनि खे जेका जुदा जुदा करे ॿियाईअ जी भावना रखी आहे, त उन मां इहो लॻे थो कि भई इहा ॿियाईअ जी भावना न रखणु खपिजे या तेरी मेरीअ जी भावना न रखणु खपिजे। त तेरी मेरी भावना जे करे ई छा थियो आहे कि अॼु हर परिवार में हर को माण्हू अकेलो पइजी वियो आहे ऐं इन अकेलेपन जे करे ई घणेई मानसिक बीमारियूं बि माण्हुनि खे घेरे थियूं वठनि। त पाण पहले ॾिसंदा हुआसीं, हाणे जूं ॻाल्हियूं आहिनि, कुझु साल पहले जूं ॻाल्हियूं आहिनि कि जॾहिं असांजा माता पिता हूंदा हुआ त उहे सम्झो ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजे पीउ जी डेथ थी वञे त उनजो भाउ पंहिंजे भाउ जे ॿारनि खे बराबरि ज़िमेदारी सम्झी करे, जवाबदारी सम्झी करे उहे परवरिश कंदा हुआ, शादियूं मुरादियूं कराईंदा हुआ, सभु पंहिंजी ईअं कराईंदा हुआ ॼण को भई पंहिंजी ई धीउ हुजे, पंहिंजो ई पुटु हुजे। पर अॼुकल्ह उहे ॻाल्हियूं रहियूं ई कान्हनि। त पाण खे इहा सिख्या खणणु खपिजे कि भई पाण खे इहा तेरी मेरी भावना जेका एतिरी हाणे वधी वई आहे उहा पाण खे घटि करणी आहे, थोरो पाण खे सम्झाए करे हलणो आहे। हिकु इहा शिक्षा पाण खे हंडाइणी आहे। हिते असांखे ॾिसूं था न धृतराष्ट्र जे जीवन मां हिकु सिख्या, जेका अहम सिख्या आहे उहा थी मिले। जीअं धृतराष्ट्र पंहिंजे ॿार खे पालियईं, दुर्योधन खे या ॿियनि ॿारनि खे पालियईं त तमामु वधीक लाड़ प्यार में पालियईं ऐं उन जी ख़ुशीअ में ई पंहिंजी ख़ुशी सम्झई, जीअं हू चाहे तीअं करे। त इहो अॼुकल्ह पाण बि इहो ई पिया कयूं, ईअं पाण पंहिंजे ॿारनि जी ख़ुशीअ में ई ख़ुशी था सम्झूं ऐं ॿार ख़ुशि थियनि, बसि इहो ई पंहिंजो कर्तव्य आहे। त इहो ख़ाली इहो ई कर्तव्य न आहे, ईअं सम्झणी या नासमझी आहे पंहिंजी कि असांजा ॿार ख़ुशि रहनि त असां ख़ुशि आहियूं, इहा सम्झ ई इहो मञण ई नासमझी आहे। त ॿारनि खे क़ाइदे में बि रखिजे ऐं ॿारनि खे क़ाइदे में रखी करे उन्हनि खे सुठा संस्कार ॾिजनि, सुठी सिख्या ॾिजे, जीअं हू सुठा नागरिक ठही सघनि ऐं पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने सां पाले सघनि, इहो पंहिंजो कर्तव्य आहे। भले ई ॿ ॻाल्हियूं उन्हनि खे ओॾी महिल बुरियूं लॻंदियूं पर पोइ वॾे हूंदे वरी यादि रखंदा आहिनि कि असांजा माउ पीउ असांखे हीअ सिख्या ॾेई विया। ओॾी महिल थोरो चुभंदो आहे, ॿारनि खे अखरजंदो बि आहे कि असांखे हीअं था चवनि, माउ पीउ वधीक टोक टोक था कनि, हीअं था चवनि, लेकिन पोइ वॾे हूंदे जॾहिं हू ख़ुदि पाण माउ पीउ ठहंदा आहिनि त उन्हनि खे ज़रूरु इहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि ऐं उहे पंहिंजे ॿारनि खे वरी उन नमूने सां पालींदा बि आहिनि। हिकु त इहा ॻाल्हि थी। ऐं ॿी ॻाल्हि पाण ॾिसूं था कि जीअं दुर्योधन खे पाण ॾिसूं था त दुर्योधन या अॼुकल्ह ॿारनि खे ॾिसूं था कि भई उहे पंहिंजे माउ पीउ जी बि एतिरी नथा ॿुधनि जेतिरी कि पंहिंजे यार दोस्तनि जी था ॿुधनि। न त स्कूल में या कॉलेज में टीचरनि जी था ॿुधनि, न को त घर में माउ पीउ जी था ॿुधनि था हिकिड़ो पंहिंजे यार दोस्तनि जी। ऐं यार दोस्त बि कीअं आहिनि, इन में जीअं दुर्योधन जो यार दोस्त चई सघां त भई जीअं शकुनी मामा, भई शकुनी मामा ॿाहिरां भले मिठो मिठो केतिरो बि ॻाल्हाईंदो हुजे पर अंदर जे मन में त हुनजो कुझु ॿियो ई बसि। तीअं ई यार दोस्त बि अॼुकल्ह ॿाहिरां भले मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कनि था पर उन्हनि जे मन में छा आहे, इहो पढ़णु ॾाढो ॾुखियो आहे। त अॼुकल्ह ॿारनि खे इहा सम्झणु खपिजे कि असांखे यार दोस्तनि खां वधीक असांजे माउ पीउ खे ॿुधणो आहे, छो जे माउ पीउ वटि त हिकिड़ो तजुर्बे जी पूंजी आहे,
उहे जेको बि चाहींदा उहो असांजे दिलि सां चाहींदा कि उहो सुठो ई थिए। पर हाणे यार दोस्तनि जे मन में छा आहे तव्हां थोरी न पढ़ी सघंदा। त इन ई ॻाल्हि जो अॼुकल्ह जे ॿारनि खे बि इहा सिख्या हंडाइणु घुरिजे कि असांखे यार दोस्तनि सां गॾु यारी दोस्ती निभाइणी आहे। ईअं न आहे कि छॾे छॾिणो आहे, पर माउ पीउ जी सिख्याउनि खे, माउ पीउ जे क़ाइदे में हली करे ई असां हिकु सुठा नागरिक ठही था सघूं। इहो ॻाल्हि पक सम्झी करे हलिजे। जय श्री कृष्ण। जीअं मां तव्हांखे पहले ई चयो हो कि गीता ग्रंथनि में जॾहिं पाण अलॻि अलॻि ग्रंथ पढ़ंदा आहियूं त उन में के ॻाल्हियुनि में थोरो घणो फेरबदल हूंदो ई आहे। हाणे जीअं मां हिते चयो आहे कि भई धृतराष्ट्र खे वेदव्यास ऋषि वञनि था ऐं चवनि था कि भई मां तोखे दिव्य दृष्टि ॾियां, त हू चवनि था कि मां भई ॾिसी करे पंहिंजे कुल जो नरसंहार ॾिसी करे मां छा कंदसि, मां त सॼी ज़िंदगी ईअं ई नेत्रहीन रहियो आहियां। त इहो हिकिड़ो प्रसंग आहे। ऐं किन ग्रंथनि में वरी ईअं लिखियलु आहे कि भई जेके धृतराष्ट्र आहिनि उहे पाण वञनि था वेदव्यास ऋषिअ वटि ऐं चवनि था कि भई मां युद्ध जो हाल ॾिसणु थो चाहियां। उहे पंहिंजी इच्छा था ज़ाहिर कनि। त उन खां पोइ वरी वेदव्यास ऋषि चवनि था कि तूं नेत्रहीन आहीं, तूं ॾिसी कीअं सघंदे। तंहिंखां पोइ उहा दिव्य दृष्टि वरी संजय खे था ॾियनि। त ईअं थोरी थोरी तव्हांखे ॿ ॻाल्हियूं अलॻि अलॻि ग्रंथनि में मिली थियूं सघनि। तव्हां कहिड़ो ग्रंथ फॉलो था कयो ऐं तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि दिलि खे थी लॻे तव्हां उअं ई खणी था सघो। इन नमूने सां गीता शास्त्र जो पहिरें श्लोक जो अर्थ, उनजी व्याख्या, उन सां छा सिख्याऊं थियूं मिलनि, इहो पूरो थियो। इन खां वधीक तव्हांखे ॿी कहिड़ी सिख्या थी मिले तव्हां ज़रूरु कॉमेंट बॉक्स में मूंखे लिखी करे ॿुधाईंदा। या का ॻाल्हि अहिड़ी हुजे जेका मुंहिंजे दिमाग़ में या दिलि में न आई हुजे पर तव्हांजे दिलि में आई हुजे, तव्हां उहा बि ॻाल्हि ज़रूरु लिखी करे ॿुधाईंदा। जेका पाण व्याख्या कयूं थिया या जेको बि पाण कुझु मां स्टूडेंट्स खे बि चवंदी आहियां, जेको मां तव्हांखे पढ़ायांव थी या सेखारियांव थी, त इहा जेका लर्निंग आहे इहा 2 वे प्रोसेस थींदी आहे। जेको मां तव्हांखे सेखारियांव थी ऐं कुझु त मां तव्हां खां बि सिखंदमि। त इहा लर्निंग 2 वे प्रोसेस हमेशह ई थींदो आहे। तव्हां कुझु सुवाल बि कंदा त उन में बि मूंखे कुझु सिखण लाइ ई मिलंदो। त तव्हां ज़रूरु कुझु कॉमेंट बॉक्स में लिखी करे मोकिलींदा। इन ई आशा सां गॾु ऐं हिकु ॻाल्हि ॿी चवंदमि कि अगरि तव्हांखे ही चैनल जो जेको प्रोग्राम आहे उहो तव्हांखे वणे थो, इहा व्याख्या वणे थी, त तव्हां चैनल खे लाइक शेयर एंड सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं इन ई कामना सां गॾु मां इहो अॼु जो एपिसोड हिते ई समापन थी कयां। अॻिले एपिसोड में वरी गॾजंदासीं हिकु नए श्लोक खे खणी करे, ॿियो श्लोक खे खणी करे पाण वरी गॾजंदासीं। तेसीं ताईं जय श्री कृष्ण। इनकारी बयान ऐं निवेदन। गीता जी व्याख्या जे दौरान वक्ता पारां जेके बि वीचार पेश कया वञनि था उहे घणनि ई गीता पुस्तकनि मां, ॿिए बि धार्मिक साहित्य मां, इंटरनेट तां, विद्यार्थी जीवन में वक्ता द्वारा पढ़ियल किताबुनि मां या वक्ता जे पंहिंजे निजी वीचारनि, भावनि ऐं अनुभवनि ते आधारित आहिनि। व्याख्या करण जो उद्देश्य कंहिंजी भावनाउनि खे आहत करण जो न आहे। इन जे बावजूद बि अगरि कंहिंजी भावना आहत थिए थी त वक्ता ऐं चैनल इन जे लाइ अवली क्षमा प्रार्थी आहे। गीता जी व्याख्या जो प्राथमिक उद्देश्य अॼु जी नई टहीअ जे मन में गीता जे प्रति मान वधाइण ऐं रुचि पैदा करणु आहे। हिन विषय ते अॻु में ई पारंगत विद्वाननि सां तर्क वितर्क करणु, वाद विवाद करणु या कंहिं बि बहस चर्चा में उलझण जो को बि मक़सदु कोन आहे। गीता जे सिंधीअ में सम्झाइण जी कोशिश कई वई आहे जीअं अॼु जी नई टहीअ में भाषा जे लाइ रुचि जाॻे। जिन खे अॻु में ई सिंधी भाषा ईंदी आहे उन्हनि सां उच्चारण, व्याकरण या ॿी भाषा जे शब्दनि जे कतब में आणण खे खणी करे कंहिं बि विवाद में उलझण जो बि मक़सदु कोन आहे। गीता खे सम्झाइण लाइ जेके बि मिसालूं वक्ता द्वारा खयूं वयूं आहिनि उहे व्यवहारिक ज़िंदगीअ ते त आधारित आहिनि, पर कंहिंजी निजी ज़िंदगीअ सां इन्हनि मिसालुनि जो वास्तो न आहे। इन जे लाइ इन्हनि मिसालुनि खे
व्यक्तिगत तौर ते न खयो वञे। कंहिं बि सुझाव या सुवाल लाइ हिकु मात्र ज़रियो चैनल जो कमेंट बॉक्स ई रहंदो। निजी तौर ते फ़ोन ते या व्हाट्सएप ते वक्ता द्वारा चर्चा करण जी जवाबदेही न रहंदी। कमेंट बॉक्स में आयल कंहिं बि दर्शक जो कमेंट जी वक्ता या चैनल जी जवाबदेही बि न रहंदी। धन्यवाद।